ओम शांति। ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार अॼु बाबा चवनि था कि हाणे सर्व जे मथां रहम करो। दुनिया में हिन समय न हिक ॿ जे मथां रहम करण जी ज़रूरत आहे। छो जी अगरि असां हिक ॿिए जी कमियूं ॾिसी करे हुन जे बारे में सोचंदासीं न त असांजो ई मथो भारी थी वेंदो। असांजी मथो बि भारी थी वेंदो, टाइम बि वेस्ट थी वेंदो, शरीर बि ते बि असर थी वेंदो आहे, थकिजी बि वेंदा आहियूं, निराशा बि थी वेंदी आहे जीवन में। त बाबा चवनि था कि ॾिसो जीवन में माण्हू जल्दी थकी छो थो वञे इंसान जॾहिं जल्दी निराश छो आहे। अॼुकल्ह जीवन में सभी निराश छो आहिनि, थकल थकल छो आहिनि, उमंग उत्साह ख़ुशी जो आहे उहो छो न आहे। उनजो मूल कारण ई आहे हिक ॿिए जी कमी कमज़ोरी ॾिसणु। हिक ॿिए जी कमी कमज़ोरी जो असां ॾिसंदा आहियूं, हिक ॿिए सां वर्णन कंदा आहियूं, हुनजो मन में चिंतन कंदा आहियूं, पोइ चिंतन चिता जो रूप ठही वेंदी आहे। चिंतन करे करे माण्हू चिंता करणु, हिकु चिंतन थींदो आहे भई हुनजे बारे में सोचणु, पोइ हुन ई चिंतन जो चिंता रूप ठही वेंदो आहे। पोइ चिंता रूप चिता में परिवर्तन थी, मतलब माण्हुनि जो पोइ शरीर ठीकु न रहंदो आहे, पोइ जल्दी शरीर छॾे छॾंदो। अॼुकल्ह माण्हुनि जे जीवन में इहे ई त आहे कि अॼुकल्ह माण्हू जल्दी शरीर छो था छॾनि। हिकु त खाइण पीअण वारी जेकी चीज मिलनि थियूं हुनमें ताक़त न आहे, ॿियो जेको मन में असां इहे सोचणो आहे न, जेके असां चऊं था फालतू ॻाल्हियूं सोचणु, हिक ॿिए जे बारे में सोचणु, घर में ॾिसो जो लेडीज़ घर में रहंदी आहे उन्हनि जी छा हालत आहे। भई जेंट्स त चलो थोरे समय ॿाहिरि निकिरी वञे, लेकिन जेंट्स बि अगरि ॿाहिरि वञी पंहिंजो धंधो न ॾिसे, ॿियनि जो ई धंधो ॾिसो रहे, हीअं थो कमाए हीअं थो कमाए, मां त पुठियां रहिजी वियमि, हीअं हूअं, ऐं पंहिंजे धंधे में व्यस्त न रहंदो त ॿाहिरि बि जीवन ख़राब, अंदर बि जीवन ख़राब। पोइ माण्हू सोचनि था असां हेॾे होॾे ॻाल्हाए करे टीवी ॾिसी करे थोरो मन खे बहलाइनि था, लेकिन परमात्मा असांखे ॾाढो सहज तरीक़ो थो ॿुधाए कि सभु मूंखे ॾेई छॾो। सदा यादि रखो, हिकु शब्द सदा यादि रखो, करन करावन हार, कि परमात्मा करन करावन हार ठही करे मुंहिंजे आत्मा खां कराए थो, ऐं मां आत्मा करन करावन हार ठही करे हिन शरीर खां करायां थी। मां आत्मा सोच पंहिंजे मन खे चवां तूं हिन ॻाल्हि जे बारे में न सोच, त असांजो मन न सोचणो खपे। छो जी मां आत्मा थी करायां न, मूंखां परमात्मा थो कराए, त परमात्मा जी श्रेष्ठ मती आहे पहिरीं पहिरीं मन मना भव, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। मथे ॾिसो, अॼु अगरि तव्हां कहिड़ी बि ॻाल्हि जी चिंतन कंदव, हुन जे बारे में वीचार कंदव, चिंता कंदव, त हुन सां छा थींदो? छा हिकु ॻाल्हि अगरि असां सम्झूं, छा असांजे सोचण सां कुझु ठीकु थी वेंदो? असांजे सोचण सां कंहिंजो व्यवहार ठीकु थी वेंदो, कंहिंजो ॻाल्हि ठीकु थी वेंदी? कुल बाबा चए थो ॾिसो, असां सोचूं था कि माण्हू खे ईअं न करणो खपे, ईअं न करणो खपे, इहे बि कोई चिंता कंदो आहे न, घर में ॿारनि जे लाइ या ॿियनि जे माण्हुनि जे लाइ माण्हू चिंता कंदो आहे,
सोचदो आहे हीअं थी करे हिनखे हीअं न करणो खपे, हीअं न उथ, हीअं न वेह, हीअं न कर। अॼुकल्ह मनुष्य आत्मा में कोई बि गुण न आहे न, त जेका वॾा हूंदा आहिनि उहे सोचदा आहिनि की असां नंढनि खे सेखारियूं। पोइ हुनजी उथणी वेहणी खाइणी पीअणी कुझु बि कंदो न हुनमें हुनखे सम्झाईंदा। उथण खां ई अगरि तव्हां ॿार खे चओ की हीअं न उथ, हीअं कर, हाणे हीअं कर, हाणे हीअं कर, त उहो ॿार त परेशान थी वेंदो। हा बरोबर तव्हांखे सेखारिणो त आहे, संस्कार त विझणा आहिनि। भई हिकु बार असां ॿार खे सम्झायो, ॿार नथो सम्झे, असां हुनखे सम्झायो त सही, लेकिन रोज रोज बार बार हिकु त ॿार सम्झे न, ऐं पोइ असांखे रोज रोज सम्झाइणो बि थो पए, पोइ ॿार चिड़ थो करे। त ॿुधायो हाणे असां छा करूं? भई माउ बाप ऐं वॾा त फसी विया। उहे चईंदा असांखे ॿारनि खे सेखारिणो बि आहे, ऐं नंढा चवनि था असां जीअं मर्ज़ी आहे तीअं कंदासीं। ऐं कोई माण्हू ॾिसे थो त वॾनि ते ई अचे थो न, भई हिननि वॾनि हिनखे कुझु सेखारियो न आहे, त इहे सम्झी वठो। हाणे कहिड़े बि नंढनि खे ॾिसी करे असांखे कॾहिं ईअं न सोचणो आहे की हिनजो संस्कार आहे, ही तव्हांजो ॿार ईअं कीअं थो करे, तव्हांजी नूंहं ईअं कीअं थी करे, ईअं छो थी करे, हिनखे ईअं करणो खपे, इहे ॻाल्हियूं हिकदमि छॾे छॾो। तॾहिं तव्हांजो जीवन बि सुख शांति में बीतंदो, हुननि जो बि सुख शांति में बीतंदो। सम्झाइण सां असां जेतिरो हुननि खे शुभ भावना ॾींदासीं न, की सिखी वेंदो सिखी वेंदो सिखी वेंदो, ॾिसो पाण ई उथंदो, पाण ई वेंदो, पाण ई ईअं खाईंदो। जेतिरो असां सुठो सोचदा आहियूं न, ओतिरो साम्हूं वारो माण्हू उहो करण में जल्दी जल्दी सिखंदो वेंदो। हिकु बार असांखे चइणो आहे, बार बार न चओ। छो जी तव्हां मन में घड़ी घड़ी उहा ॻाल्हि सोचो था न, त तव्हां मुख सां बार बार था चओ, त साम्हूं वारो त परेशान थी वञे न, साम्हूं वारे जो त दिमाग़ ई न हले। पोइ माण्हू त बरोबर, अॼु जो माण्हू ज्यादा सोचदो आहे, ज्यादा ॻाल्हाईंदो आहे, ज्यादा चिक 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 कंदो आहे, त हुन सां माण्हू परेशान थी वेंदा। अॼुकल्ह माण्हू हेॾा परेशान थी था वञनि की ज्यादा कोई ॻाल्हाए थो त हुनखे मारनि था। छा करनि, कीअं चुप कराइनि? न वॾा त चईंदा असां सेखारियूं, लेकिन अॼुकल्ह कंहिंखे ॿुधण जे लाइ, अच्छा सम्झो तव्हां बि त वॾा आहियो, तव्हां में बि त कोई कमी कमज़ोरी हूंदी न, पोइ तव्हांखे कोई बार बार चए त तव्हांखे सुठो लॻो? त तव्हांजी भले शुभ भावना आहे की असां नंढनि खे सेखारियूं, लेकिन पोइ ॿियनि जी बि शुभ भावना हूंदी आहे की असां हिननि खे बि सेखारियूं। त हर आत्मा खे ॿिए खे सेखारण जी शुभ भावना रहंदी आहे, कीअं ईअं करे, ईअं सिखे। लेकिन असांजी शुभ भावना त आहे, लेकिन परमात्मा असांखे चवनि था की जेसिताईं तव्हां न ठीकु थी वेंदव तेसिताईं तव्हां ॿियनि खे न सुधारे सघंदव, ऐं जेसिताईं तव्हां हुनखे शक्ति न ॾींदव, हुनजे लाइ सुठो न सोची, तव्हां हुनखे सम्झायो त था। अॼु वॾा चईंदा असां नंढनि खे सम्झायूं था, हीअं कर हीअं कर हीअं न कर, लेकिन तव्हां मन में छा था सोचो की अलाए मञदी न मञदी, कंदो ई न, मूंखे पतो आहे न कंदो। तव्हां मन में ई सोचदा आहियो की मूंखे पतो आहे ईअं ईअं न कंदो, त बि हुनखे चईंदा रहंदा आहियो हीअं कर हीअं कर हीअं कर। त ॿ ॻाल्हियूं थी वई न, मन सां त तव्हां सोचो था न कंदो, ऐं मुख सां चओ था, पोइ चओ था ही ॿुधे ई नथी। त हिन करे माण्हू कंफ्यूज़ थी वियो। घर में जेतिरो शांती जो माहौल रखंदव, जेतिरो हिक ॿिए जे लाइ शुभ भावना शुभकामना रखी करे हलंदव, ओतिरो सभु माण्हू ऑटोमेटिकली कर्म करण लॻी वेंदा। बाबा चए थो स्व परिवर्तन सां त सभिनि खे परिवर्तन करे सघंदा आहिनि। परमात्मा असांखे शिक्षा ॾींदो आहे
कि तव्हां सदा इहे सम्झो कि करण करावन हार मूंखां कराए थो। करण करावन हार मूंखां कराए थो। ऐं मां करण हार आत्मा परमात्मा जी चित्र छाया में करां थी। मां आत्मा हिन कर्मेंद्रियनि खां करायां थी। त तव्हां बाबा जी यादि में रही करे परमात्मा जी यादि में रही करे कर्म करो। कंहिं बि माण्हू खे तव्हांखे सम्झाइणी ॾियणी आहे कि हिन कबो आहे हीअं कबो आहे, तव्हां परमात्मा जी यादि में रही करे इहे संकल्प करो कि परमात्मा हिनखे सही राह ॾेखारे। वैसे बि गीत आहे न, हे अंधनि जी लाठी भॻवान असांखे सही राह ॾेखारे। हिन समय माण्हू भटकल आहिनि जीअं कंहिंखे बि सही राह काथे नज़र नथी अचे। दुनिया में माण्हुनि खे हिन समय कंहिंखे बि सही राह नज़र नथी अचे, छा करूं छा न करूं। ऐं अगरि कोई उनखे सम्झाए थो त उन्हनि खे सुठो नथो लॻे, उन्हनि खे लॻे थो इहे छा असांखे सम्झाईंदा। नंढा वॾनि खे चईंदा, वॾा नंढनि खे चईंदा। त हर हिकु ख़ुदि खे होशियार सम्झी वेठो आहे, लेकिन हर हिकु मुंझल आहे ऐं कंहिंजी कोई ॿुधणु नथो चाहे। ॾिसो दुनिया जी हालत छा थी वई आहे। अॼु हिकु इंसान कि सम्झ में नथो अचे मां छा करां छा न करां, मुंहिंजे लाइ छा ठीकु आहे छा न ठीकु आहे। अॼु हुनखे सम्झ में नथो अचे, पोइ हुनखे कोई सम्झाए थो त हुनखे लॻे थो इहो छा मूंखे सम्झाईंदो, मां समझदार आहियां। पोइ ॿियनि खे ॾिसनि था बिना सम्झी कुझु बि कर्म करनि था। ऐं भॻवान खे त सिर्फ़ मंदिर टिकाणनि में वेठो आहे बसि। कर्म क्षेत्र में जॾहिं माण्हू अचे थो त परमात्मा खे यादि नथो करे। हा, भॻवान सभु प्रार्थना कंदा आहिनि, हुनखे चईंदा आहिनि हे भॻवान असांजी मदद कर फलानो कर, लेकिन जॾहिं दुनियादारी में ईंदा आहिनि न त माण्हू सभु भुलिजी वेंदा आहिनि। ये मायावी अर्थात विकार बुराइनि वारी दुनिया आहे न, ॾाढी संभली करे हलणो पवंदो आहे। न त हिन मायावी दुनिया में माण्हू हिकु बार घुसियो त सभु सुठी शिक्षायूं जो परमात्मा जी मिलंदियूं आहिनि न, उहा गुम थींदी वेंदी। इन करे न जीअं माण्हू ॿाहिरि वेंदा आहिनि त अॼुकल्ह न ॿाहिरि माण्हू घड़ी घड़ी ईअं जॻह ते वेंदा आहिनि, ख़ुदि खे ॾिसंदा आहिनि भई मुंहिंजा कपिड़ा ठीकु आहिनि, मुंहिंजा इहे सभु ठीकु आहिनि। घड़ी घड़ी वार ठाहींदा, मेकअप ॾिसंदा कि मां ठीकु आहियां, मुंहिंजी शक्ल खे ॾिसंदा आहिनि, मुंहिंजा कपिड़ा ठीकु आहिनि। त हूअं ई तव्हां जॾहिं ॿाहिरि वञो था न दुनिया में कर्म क्षेत्र में, त हुन समय बि असांखे घड़ी घड़ी परमात्मा खे यादि करणो ऐं ख़ुदि खे चेक करणो आहे मां ठीकु सोचां थी, ठीकु ॻाल्हायां थी, ठीकु कर्म करां थी, मूंखां कोई ग़लती त न थी। त इन सां छा थींदो कि असां सावधान रहंदासीं। असां सावधान रहंदासीं ऐं असांखे सदा यादि रहंदो कि करण करावन हार मूंखां कराए थो। त कर्म क्षेत्र में बि परमात्मा तव्हांजी मदद करे तव्हांखे सही राह ॾेखारे सघंदो आहे। त कंहिंखे बि अगरि हिन दुनिया में असांखे सम्झाइणी ॾियणी आहे त छा करो, हुनखे चइण जे बदिले हुनजे प्रति शुभ संकल्प करो, भॻवान हिनखे सही राह ॾेखारे। अगरि तव्हांखे रोज़ कंहिं ॻाल्हि जे लाइ कंहिंखे कुझु चइणो थो पए, ज़बरदस्ती चई करे कराइणो थो पए, उहा आत्मा नथी सम्झे, त अॼु खां तव्हां रोज़ सुम्हण खां पहिरियों या जॾहिं बि उथंदा आहियो संकल्प कजो कि हिन घर में सभु माण्हू टाइम सां उथंदा आहिनि, टाइम सां सुम्हंदा आहिनि, टाइम सां सभु पंहिंजो कमु कंदा आहिनि, सभु पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदा आहिनि, सभु हिक ॿिए सां मिली जुली करे रहंदा आहिनि। इहे शुभ संकल्प तव्हां करे ॾिसो। अगरि तव्हांजे घर में पंहिंजा ॿार टाइम सां नथा उथनि, टाइम सां कमु नथा करनि, टाइम सां पढ़ाई नथा करनि, घर में तव्हांजो चयो नथा मञनि, उल्टा सुल्टा कम था करनि, ॿार या कोई बि,
त तव्हां इहे रोज सोचे करे सुम्हिजो। बाबा तव्हांजा ॿार हिन घर में जो रहंदा आहिनि वो टाइम सां उथनि, टाइम सां सुम्हनि, टाइम सां हर कर्म करनि, टाइम सां रोटी खाइनि, टाइम सां पंहिंजो कमु करनि, पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झनि, पंहिंजो जीवन सुठी रीति जीवन जी इहा करो। कोई माण्हू राति जो सुम्हण खां पहिरियों सुखमनी कंदा, जपजी साहिब कंदा, पोड़ी पढ़ंदा, अलाए छा छा कंदा। उहो जो करिणो अथव करो। लेकिन हिन समय असांखे जीअं परमात्मा असांजो पीउ आहे ऐं हुन तव्हांखे पंहिंजे घर जी ज़िम्मेवारी संभाल लाइ ॾिनी अथई। इहे भॻवान जो घर आहे। भॻवान जे घर अगरि हुननि जा ॿार जो बि कर्म करनि था त हुननि खे ॿुधायो भई भॻवान खे ॾिसो तव्हांजा ॿार हिन घर में लेट उथंदा आहिनि, लेट सुम्हंदा आहिनि, लेट खाईंदा आहिनि, न ॿुधंदा न आहिनि, चिल्लाईंदा आहिनि, हीअं कंदा आहिनि, हीअं कंदा आहिनि। परमात्मा खे रोज ॿुधाए करो, ॿुधाए करे सुम्हो। अॼु परमात्मा जे घर में छा छा थियो छो जे तॾहिं ई वो करण करावन हार ठही करे तव्हांखां सभु कमु कराईंदा। न त सिर्फ़ु चइण ताईं रहिजी वेंदो आहे करण करावन हार कराए थो। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे परमात्मा चए थो मां करण करावन हार ठही तव्हांखां कॾहिं कराईंदुमि। भई अॼु असां सोचूं भई फलानो ईंदो असांखां इहे कमु कराईंदो त फलाणे खे ॿुधाइणो त पवंदो न कि फलाणे समय ते असां इहे कमु कंदासीं, तव्हांजी मदद खपे, तव्हां अचिजो। हिनखे ॿुधाइणो त पवंदो, ईअं ई कीअं अची वेंदो कोई। त ईअं ई परमात्मा बि असांखे कर्म कराइण ठही करे कर्म कॾहिं कराईंदो जॾहिं असां हुनखे सभु कुझु ॿुधाईंदासीं रोज भई अॼु हीअं कयो, अॼु हीअं कयो, कल्ह हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, तॾहिं त परमात्मा असांखे राइट टाइम ते उथाईंदो, कमु कराईंदो, असांजी मदद कंदो। जी माण्हू हिक ॿिए खे चई सुम्हंदा आहिनि कि कल्ह हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, एतिरो बजे उथिणो आहे, त हिक ॿिए जे भरोसे माण्हू सुम्हंदा आहिनि अॼुकल्ह। लेकिन भॻवान भरोसे सुम्हो। हिक ॿिए सां भले हिक ॿिए खां ॿुधायो करो हुनखे चओ, लेकिन पहिरियों असांजो बाबा ते निश्चय हुजणो। पहिरियों असांखे हुजणो खपे कि हा मां बाबा खे चयो आहे, बाबा अर्थात आत्मा जो बि परमात्मा खे चयो उहो मूंखां ज़रूरु कराईंदो, उहो मूंखे ज़रूरु उथाईंदो, उहो मूंखे ज़रूरु कमु कराईंदो। त इन सां छा थींदो कि परमात्मा स्वयं करण करावना ठही करे असांखां उहा कमु कराईंदा। त बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा छा यादि रखिणो आहे, करण करावन हार बाबा असांखां कराए थो। लेकिन कीअं कराईंदो, जॾहिं असां पहिरियों हुनखे ॿुधाईंदासीं भई ईअं ईअं कयो, अॼु ईअं थियो, अॼु ईअं थियो, कल्ह ईअं करिणो, तॾहिं त उहो असांखे वेही करे कराईंदो। बि बाबा असांखे चवनि था कि हाणे सदा इहे सोचो कि असांजे जीवन में असां परमात्मा जी श्रेष्ठ मत ते था हलूं। भई हाणे असां पंहिंजी मर्ज़ी सां नथा हलूं। चइण में सहज आहे भई कर भॻवान ई कराए थो, उहो ई ॼाणे, उहे ई करण करावन वारा, लेकिन अञा ताईं अगरि हिन सृष्टि ते सभिनि खां भॻवान ई कर्म कराईंदो हुजे पोइ त हिन सृष्टि में कॾहिं दुख परेशानी अचे ई न। हिन सृष्टि में सदा अगरि परमात्मा सां कर्म कराइनि था पोइ त हिन सृष्टि ते कॾहिं बि दुख अशांति अचे ई न, कोई कंहिंसां धोखो करे ई न। त बाबा चवनि था कि मां कंहिंखां बि नथो करायां, छो जे जेसिताईं मूंखे माण्हू यादि न कंदा, मुंहिंजी श्रेष्ठ मत ते न हलंदा, मुंहिंजे परिचय सां मूंखे यादि न कंदा त मां उन्हनि खां कीअं कराईंदमि। परमात्मा जो यथार्थ परिचय आहे उहो निराकार ज्योतिर्बिंदु परम धाम में रहण वारो, उहो असांजी आत्माउनि जो पीउ आहे। परमात्मा असांजी आत्माउनि जो पीउ आहे। त जॾहिं असां हुनखे पंहिंजो पीउ सम्झंदासीं, हुनखे यादि कंदासीं, उन सां ॻाल्हियूं कंदासीं, हुनखे सभु कुझु ॿुधाईंदासीं अॼु छा छा कीअं कीअं किथे किथे करिणो आहे, तॾहिं त उहो असां सां कराईंदो न।
न छो छो जे परमात्मा जे त दुनिया में ॾाढा ॿार आहिनि, भगवान जा त दुनिया में इलाही ॿार आहिनि, पूरी विश्व जी आत्मायूं परमात्मा जा ॿार आहिनि। परमात्मा त सभिनि जी पुकार ॿुधंदो आहे, आत्माउनि जी, प्रकृति जी, योनियुनि जी, सभिनि जी ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, सभिनि जो ई रखवालो। परमात्मा चईंदा आहिनि कि प्रकृति बि चए थी मां थकिजी पई आहियां। हाणे प्रकृति बि थकिजी पई, छो जे एॾो बोझ आहे न, ॾिसो सृष्टि ते केॾो बोझ, केॾा पॉपुलेशन थी विया आहिनि, केॾा माण्हू, केॾी चीजियूं थी रहियूं आहिनि, त सृष्टि बि एॾो बोझ सही नथी सघे। एॾी गर्मी थी वई आहे, ॾिसो हिन करे त किथे किथे भूकंप था अचनि, अॼुकल्ह भूकंप केॾा था अचनि, पहिरियों त विदेश में पिया अचनि, हाणे त भारत में बि था अचनि, छो जे धरती बि हाणे थकी वई आहे बाबा चओ था। माण्हू एॾी वॾी वॾी बिल्डिंग ठाहे 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 धरती खे बि केॾो बोझ थी वियो आहे, दुनिया में कचिरो केॾो आहे, माण्हू केॾा आहिनि, खाइण पीअण लाइ चीजियूं न आहिनि, प्रकृति तत्व जेका आहिनि, जीव जंतु जानवर जेका आहिनि, ये सभी बि परमात्मा खे चईंदा आहिनि कि असां हाणे थकिजी पिया आहियूं। मनुष्य आत्मा बि चए थी असां थकिजी पिया आहियूं, हर माण्हू चए थो असां थकिजी पिया आहियूं, छो जे बोझ भॻवान खे ॾियनि ई नथा। हाणे तव्हां ॾिसो, तव्हां चओ था सभु कुझु भॻवान जो ॾिनल, हिकु सिंपल ॻाल्हि, अगरि तव्हांखे अॼु माण्हू कोई सामान ॾेई वञे यूज़ करण लाइ, त अगरि हुनमें थोरी बि ख़राबी थींदी, थोरो बि कुझु थींदो, त तव्हां बि हुनखे ॿुधाईंदव न, भई तव्हांजी चीज ख़राब थी वई, तव्हांखे बोझ लॻंदो छा? हुन तव्हांखे ॾिनई, भई ख़ुशी ख़ुशी सां माण्हू हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदा आहिनि, त हुन ख़ुशी ख़ुशी सां ॾिनई, भई तव्हां इहे यूज़ करो, त तव्हां यूज़ करो पिया, लेकिन करदे करदे अगरि उहा चीज ख़राब थी वई, हलण बंदि थी वई, त तव्हां छा कंदव? हुनखे चईंदव भई जो तव्हां चीज ॾेई आहे उहा ख़राब थी वई हलदे हलदे, त उहो चईंदो ठीकु आहे मां ठीकु करायो, उहो तव्हांखे चई बि वियो हुयो कि कॾहिं बि हिन में कोई तकलीफ़ अचे त असांखे सॾु कजो, त उहो चई वियो आहे ऐं उहा चीज ख़राब थी वई, त तव्हांखे टेंशन थींदी छा? तव्हां चईंदो भई हुन चई इहे यूज़ कर, कॾहिं बि कुझु थिए त असांखे ॿुधायो। हुन इहे बि न चई ख़राब न थियणी खपे मुंहिंजी चीज आहे, न त मां एॾो पैसो वठंदुमि, कुझु बि न चई, उहो त बसि ख़ुशी ख़ुशी तव्हांखे चीज ॾेई वियो, भई हिनखे यूज़ कजो, कुझु बि ख़राबी थिए, कॾहिं बि कुझु तकलीफ़ अचे, तुरंत असांखे फोन करे सॾु कजो, असां ठीकु करणु अची वेंदासीं, घबराइजो न। त उहे परमात्मा बि असांखे सृष्टि ठाहे करे ॾेई वियो, स्वर्ग जहिड़ी दुनिया, पोइ भॻवान बि चई वियो, भई जॾहिं बि तव्हांखे हाणे दुख परेशानी थिए हिन दुनिया में मूंखे यादि कजो, छो जे मां ई सभु कुझु ॾिनो आहे, मुंहिंजो ई सभु कुझु आहे, तव्हां सिर्फ़ु हिनखे यूज़ करे खेल खेॾो, तव्हां बसि हिनखे यूज़ करे खेल खेॾो। हाणे अगरि जे तव्हांखे चीज ॾिनी, तव्हां हुनखे पंहिंजी सम्झी छॾी, चलो पंहिंजी त सम्झी, लेकिन एतिरो पंहिंजी सम्झी छॾियो कि उहा ख़राब थी वई या टुटी पई त तव्हां रोइण लॻी वियो, घबराइण लॻी वियो, हाणे छा थींदो कीअं थींदो, जबकि हुन माण्हू चई वियो आहे तव्हांखे कि ख़राब थी वञे, कुझु बि थिए त मां तव्हांजी मदद कंदमि, पोइ बि अगरि तव्हांखे हुन में मोह पइजी वियो, ख़राब थी वई टुटी वई ऐं तव्हां रोयो था, घबरायो था, टेंशन था करो, त हिन में त ग़लती त असांजी आहे न। त परमात्मा बि ईअं ई थो चए, भई तव्हां चओ था कि सभु कुझु भॻवान जो ॾिनल आहे, सभु कुझु भॻवान ई ॾिनो अथई, हा भॻवान त असांखे एॾी सुठी स्वर्ग जी दुनिया ठाहे ॾिनी हुई, पोइ असां हुनखे नर्क जो ठाहे छॾियो, त बि परमात्मा असांखे कुझु बि नथो चए, उहो चए थो हा चलो ठीकु आहे जीअं आहे करो, मां वापसि सां तव्हांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहे ॾींदमि,
मां तव्हांखे वापसि खां उहे ई सभु कुझु चीजूं ॾींदमि, लेकिन कॾहिं ॾेई सघंदमि जॾहिं तव्हां घबरायो न, मूंखे यादि कंदव, मुंहिंजे चए ते हलंदव, ऐं जो बीते उहो मूंखे ॾेई करे ख़ुदि हमेशह ख़ुशि रहंदव। भॻवान केॾी असांखे सुठी, हाणे सम्झो तव्हांखे शरीर आहे, तव्हां शादी कयूं आहिनि, तव्हांखे पति आहे, संबंधी आहिनि, ॿार आहिनि, त तव्हां हिनखे पंहिंजो छो था सम्झो? जॾहिं तव्हां चओ था इहे सभु भॻवान जो ॾिनल आहे, ये देह, ये संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु भॻवान जो ॾिनल आहे, त तव्हां हिनखे पंहिंजो छो था सम्झो? सम्झो तव्हांजो शरीर बि बीमार आहे, त सोचो भई भॻवान खे चओ भई तव्हांजो असांखे शरीर ॾिनो उहो ख़राब थी वियो, हाणे तव्हांखे हिन ई शरीर में रखिणो आहे त ठीकु आहे, न त मूंखे ॿियो शरीर ॾियो, मां पोइ वरी ॿिए शरीर में खेतमि, हिन में टेंशन कहिड़ी ॻाल्हि? तव्हां शादियूं कई, तव्हांजा पति आहिनि, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हां चओ भई ठीकु आहे, तव्हां पति त ॾिनो पर पति त अहिड़ो निकितो आहे, हाणे मां कीअं हलां हिन सां गॾु? ॿुधायो मूंखे, अचो मुंहिंजी मदद करो। तव्हां चओ था ॿार भॻवान ॾिनई, चओ भई तव्हां ॿार ॾिना, तव्हांजा ॿार त ईअं था करनि, हाणे मां छा करां, कीअं संभालां? अचो मुंहिंजी मदद करो, मूंखे ॿुधायो छा करां, छोकी सभु कुझु तव्हांजो ॾिनल आहे। तव्हां चओ भई भॻवान ई सभु कुझु घर संपत्ति चीजी ॾिनी अथई, त भॻवान खे चओ भई अच, तव्हांजे घर में धन जी कमी आहे, ईअं आहे, ॾिस तव्हां असांखे छा घर ॾिनो आहे, हिन में ईअं न आहे, ईअं न आहे, मूंखे ईअं वठी ॾियो, मूंखे ईअं करे ॾियो, हिकदमि अधिकार सां, मांगणो न आहे। भई जॾहिं सभु कुझु असां परमात्मा जो सम्झूं था, त हुनखे चओ भई ॾिसो सभु कुझु तव्हां असांखे एतिरो त ॾिनो, लेकिन घर में हिनजी कमी आहे, तव्हांजे घर में, पोइ कीअं कमु करूं? जीअं माण्हू पंहिंजे संबंधनि खे चईंदो आहे न, लेडीस पंहिंजे पति खे चईंदी कि मां ईअं कीअं करां, मूंखे घर में ईअं खपे, या पंहिंजी ससु या सहुरे खे चईंदी, या वॾा ॿार हूंदा त हुननि खे चईंदी। उहे परमात्मा असांजो असली सर्व संबंधी आहे, हुनखे चओ। अगरि सम्झो तव्हां वटि फ्रिज न आहे, तव्हां चओ ॾिसो फ्रिज न आहे, कीअं कमु करूं, ईअं ख़राब थो थिए रोज़ रोज़, छो की असांजे मथां त कुझु बोझ आहे ई न, कुझु बि ख़राब थिए थो, कुझु बि थिए थो, हुनखे चओ भई हुन माण्हुनि खे त भॻवान जो ई डर हूंदो आहे, भॻवान त असांजो पीउ आहे, असां हुनखे चऊं त ॾिस फ्रिज न आहे, एॾो सामान ख़राब थो थिए, त तव्हां ई हाणे ॾिसो छा करिणो आहे छा न करिणो, पोइ उहो पाणे ई मदद कंदो। परमात्मा तॾहिं ई करन करावन हा ठही करे तव्हां सां कर्म कराईंदो, न त अगरि तव्हां हुनखे ॿुधायो ई न, हुन सां ॻाल्हियूं ई न करो, हुन सां संबंध ई न निभायो, बसि हीअं ई चओ था बसि उहो वेठो आहे उहो कराईंदो, उहो कीअं कराईंदो? तव्हां पहिरियों हुन सां ॻाल्हियूं था करो मन ई मन में, पहिरियों हुनखे निराकार रूप में यादि करे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हुन सां ॻाल्हियूं कंदव, तॾहिं ई परमात्मा ख़ुदि करन करावन आठ ही असांखां कर्म कराईंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। आज्ञाकारी ठही बाप जी मदद व दुआनि जो अनुभव करण वारा सफलता मूरठ। बाबा चईंदा आहिनि ॾिसो ॿारनि खे बाबा जी आज्ञा आहे हिकु मूंखे यादि करो, हिकु परम पिता परमात्मा खे यादि करो। हिकु बाप ई संसार आहे, इन करे दिलि में सिवाय बाप जे ॿियो कुझु बि समायल उहो न हुजे, बसि हिकु बाबा ई हुजे। हिकु मत, हिकु बल, हिकु भरोसो, हिक जी मत ते हलणो आहे, हिक जी बल ते हलणो आहे, हिक ते ई भरोसो रखी करे हलो। हिक जी मत, हिक जी ही बल ते, हिक भरोसे, हिक ते भरोसो रखी हलो। जाते हिकु हा हुते हर कार्य सफल आहे। उन्हनि जे लाइ कोई बि परिस्थिति खे पार करण सहज आहे बाबा चवनि था। जाते हिकु हूंदो आहे न त हुननि खे
कोई भी परिस्थिति के पार करण सहज हूंदो आहे। छो जी हिक ते विश्वास रखी हलंदा आहिनि। अॼु ॾिसो माण्हू, तव्हां चओ था भॻवानु हिकु ई आहे, पोइ तव्हां मंदरनि ते बि विश्वास था रखो, टिकाणा बि वञो था, गुरू बि करो था, पोइ तव्हांजा हेॾा संबंधी बि आहिनि, पोइ तव्हां तत्वनि ते बि विश्वास था रखो, पेड़ पौधनि खे बि भॻवान सम्झी पूॼो था, त भॻवान खे तव्हां केॾी सारी रूपनि में रखी वेठा आहियो। पोइ तव्हां भटको ई था न, इहे तव्हां हिक ते विश्वास नथा रखो न। भले चइण में तव्हां चओ था की भॻवानु हिकु ई आहे, त अगरि हिकु ई आहे न त हुनखे हिक ई रूप में भले पूॼो। वैसे हुनजो रूप निराकार ज्योतिर्बिंदु आहे। चलो तव्हांखे कृष्ण जे रूप में कृष्ण भॻवानु सुठो थो लॻे त बसि कृष्ण जो रूप ई पंहिंजे साम्हूं रखो। पोइ इहे गुरू बि था करो, साईं बि था करो, पेड़ पौधा बि त भॻवान सम्झी करे पूॼो था, पोइ चांद सूर्य तारा टिकाणा मंदिर अलाए काॾे काॾे माण्हू भटकनि था। वैसे त परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु, हुन ते निश्चय रखी हलो, छो जो उहो ई असां सभिनि खे ॾियण वारो। कृष्ण बि अगरि तव्हां कृष्ण खां बि वठो था त कृष्ण खे बि परमात्मा ई ॾींदो, कृष्ण जी आत्मा खे। चलो तव्हां पंहिंजो साईं मञो, तव्हांजो गुरू अथव, तव्हांजे गुरू खे बि परमात्मा ॾे थो, चलो हिक ते त टिको, एॾे ओॾे भटको न। हाणे या त निराकार ज्योतिर्बिंदु यादि करो, या कोई देहधारी यादि करण अथव, या कोई माण्हू पुस्तक, जीअं सिख माण्हू ग्रंथनि खे भॻवानु सम्झी करे पूॼनि था, त चलो ठीकु आहे, तव्हां हुन पुस्तक खे भॻवानु मञो, उथायो सुम्हायो कपिड़ा पारायो, बसि सिर्फ़ु हुनखे पढ़ो न, हुनजो अर्थ सम्झी जीवन में बि धारण करो। त बाबा चवनि था कि हिकु जे मत हिकु बल हिकु भरोसो। ॾिसो, अगरि तव्हां ग्रंथ शास्त्र गीतायूं किथे बि हिक ते विश्वास रखी हलंदव न, त तव्हांजे जीवन में त बि परिवर्तन ईंदो। भई अॼु मां ग्रंथ में ईअं पढ़ियो, अॼु मां गीता में ईअं पढ़ियो, बाक़ी त तव्हां चओ असां रामायण बि पढ़ंदा आहियूं, गीतायूं बि पढ़ंदा आहियूं, ग्रंथ बि सभु पढ़ंदा आहियूं, पोइ त तव्हांजे जीवन में कीअं प्रोग्रेस ईंदी? पोइ इहे थी वियो भटकण, त भटको न हाणे। त जॾहिं तव्हां हिक ते विश्वास कंदव न, त तव्हांखे कोई बि ॻाल्हि खे पार करण ॾाढो सहज थी वेंदो आहे। ॾिसो, अगरि तव्हां हिक जो हथु पकड़ो त आसानी सां हली सघंदा आहियो। अगरि तव्हांजो हिकु हथु ऐं हिकु हथ सां ॾाढनि ॼणनि जो हथु पकड़ो त तव्हां चढ़ी सघंदव। इन करे हिक खे मञो, हिक जी आज्ञा पालन कंदे उहे हलंदव त परमात्मा जी दुआयूं असांखे मिलंदियूं, त मुश्किल ॾाढी सहज रीति पार करे वठंदासीं। स्लोगन आहे, नए ब्राह्मण जीवन जी स्मृति में रहो त कोई बि पुराणो संस्कार इमर्ज न थींदो। हाणे असां परमात्मा जो हथु पकड़े हलूं था, त परमात्मा असांखे कहिड़ी आज्ञा कई अथई कि ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो। त जॾहिं असां परमात्मा जे चए ते हलूं था, त हाणे जीअं असांजो नयो जीवन थी वियो, त सदा यादि रखो मां परमात्मा जे चए ते हलां थी, त जेको पुराणी समय जेका मुंहिंजा पुराणो स्वभाव संस्कार हुया, आदतियूं हुयूं, उहे ऑटोमेटिकली ख़तम थींदा वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति दीदी। ओम शांति। ओम ओम शांति दीदी। शांति। तारा बेन रखना नहीं।